नाज़िन झंडोमरी में बिजली की लोड शेडिंग जो आज़ार घटाइण ऐं जदीद टेक्नोलॉजी बाबति ॼाण ॾियण लाइ समाजी तंज़ीम तरफ़ां सेमिनार कोठायो वियो। वधीक तफ़सील सना लथेबो जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं तालके झंडोमरी जे शहर उस्मान शाह औरी में, जिते समाजी तंज़ीम पारां सोलर मेलो लगायो वियो आहे। उन हवाले सां हिते आयल माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ॻोठाणी सतह ते जेके मेंबर्स आहिनि हुननि खे हिकिड़ी अवेयरनेस ॾियणी आहे, उन्हनि खे ॿुधाइणो आहे त असां कीअं पंहिंजे जेको माहौल आहे हुनखे जेको आहे क्लीन करे सघूं था, कीअं उनखे माहौल खे बहितर बनाए सघूं था। हुन जे लाइ ही प्रोग्राम जेको आहे न हिते रखियो वियो आहे। सोलर प्रोजेक्ट जो असां मेलो लगायो है ऐं उन जो मन मक़सद इहो आहे त असां माण्हुनि में जेको अवेयरनेस ॾियूं ऐं उन्हनि खे सोलर प्रोजेक्ट जे हवाले सां उन्हनि खे सिखिया ॾियूं ऐं उन्हनि खे जेको आहे फ़ाइदो थिए। जीअं ॿाहिराड़ियुनि में लाइट वग़ैरह जो इलाही मसइलो थो थिए, उनजे करे असां उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾियारे ऐं उन्हनि खे मन फ़ाइदो ॾियारींदा। सोलर मेला करायूं पंहिंजो जो मक़सदु जेको आहे असांजो त अवेयरनेस ॾियण आहे। जेको न्यू टेक्नोलॉजीज़ आहिनि असां हिते जे कंपनीज़ खे बि इनवाइट कयो आहे, उहे बि आया आहिनि, उन्हनि बि पंहिंजो स्टॉल लॻायो आहे। उनखे अलावा होलसेलर आहिनि, बैंक्स आयूं आहिनि, ताकी हू हिकु त बैंक्स सां इहे हो त लिंकेज असांखे डेवलप कराइणा हुआ त जेके असांजा SMEs आहिनि अॻिते हली करे अगरि को बिज़नेस वग़ैरह कनि था त हू त लोन ईज़ीली खणी सघनि था ऐं पंहिंजो कारोबार इस्टेब्लिश करे सघनि। माण्हू बिजली जा बिल बि भरे रहिया आहिनि, उन बावजूद बि बिजली आहे कोन। ऐं सोलर पैनल जेकॾहिं ही गवर्नमेंट जो ऐं NGOs जो गॾियल प्रोग्राम ही गवर्नमेंट ऐं आवाम खे मिलाइनि ऐं आऊं चवां थो सुठो कमु थींदो। जीअं साईं ॻाल्हि करे वियो त वाक़ई वापडा जो हिकिड़ो वॾो बहिरान आहे लाइट जो असांजे, ऐं उन बहिरान जे बावजूदि हिकिड़ो आम माण्हू वीचारो जेको आहे उहो बिल पे करे पियो, हर महीने उहो बिल पे करे पियो, हुनजी हालांकि कैपेसिटी न आहे बिल पे करण जी। तव्हांखे ख़बर आहे त हींअर जेको लाइट जो असां वटि बहिरान आहे पूरे मुल्क में हद खां वधीक आहे। रोज़ लोड शेडिंग आहे, हर वक़्तु लोड शेडिंग आहे। त सोलर एनर्जी वारो जेको हिननि ही मुतारिफ़ करायो आहे, इहो सिस्टम जेको आहे सो हर आम ऐं ख़ासि माण्हू जे लाइ जेको आहे सो बहितरीनु शइ आहे। 8-10 कलाक लाइट कोन्हे त उनजे आसानी लाइ 12 वोल्ट अचो, चार्जेबल आहिनि, तव्हांखे सहूलियत सभु शयूं आहिनि। ॻोठनि में जेके ॿार आहिनि उन्हनि खे उनजो जेको बुनियादी हक़ जीअं तालीम वग़ैरह आहे उहो ॾेई सघे। जेकॾहिं ॻोठनि में तालीम ईंदी त ॻोठ जा माण्हू बि तरक़ी याफ़्ता थींदा ऐं उहो बि कुझु सोचण जे क़ाबिल थींदा ऐं पंहिंजो जेको आहे फ्यूचर सुठो डिस्प्लेन करे सघंदा। जेके ॿाहिराड़े जा माण्हू आहिनि जिन खे शायदि एतिरी हिन जी अफ़ादियत जी ख़बर न बि हुजे, अॼुकल्ह आम आहे सोलर, पर वधीक प्रोडक्ट्स खणी अचणु हिन कहिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियण जो मक़सदु बि इहो आहे त वधि में वधि असां अवेयरनेस ॾियूं माण्हुनि खे। कैमरा टीम सां गॾु सनाउल्ला थिबो, आवाज़ TV झंडोमरी।